सुहिणा माण्हू प्यारा माण्हू सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सुहिणा माण्हू प्यारा माण्हू सुहिणा माण्हू। माण्हू सभिनि सोणा पखी सभिनि हंज कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बोए बहौर जी। असां अॼु उन शख़्सियत जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। सिंधू दरिया जी ज़रख़ीज़ मिटीअ जे बरकत सां सिंध जे बहितरीन तहज़ीब दुनिया जी 5 तहज़ीब में ख़ूबसूरत हैसियत जो मालिक आहे। सिंध जे तहज़ीब जे अमल माण किरदार में सिंध जे क़ौमी इख़्तियाराती वरसे जे बचाव जे जंग जे मैदान म्याणी ॿेले जे कुख में ॻोठ मसू भुरगड़ी जे लॻ ॻोठ अब्दुल जब्बार कीरियो में 1 जनवरी 1977 में रईस हाकिम अली कीरियो वलद दीनमंद कीरियो जे घर में जनम वठंदड़ रईस बाबर कीरियो सिंध जे क्लासिकल वॾेरे जे रूप में बहितरीन तबियत रखंदड़ आदरेशी इंसान सिंध जे ज़रख़ीज़ मुआशरे में जुदागाना हैसियत थो रखे। रईस बाबर कीरियो जो मोहतरम ॾाॾो रईस दीनमंद कीरियो घोड़नि जा भला नस्ल रखण ऐं घोड़े सवारी जो बहितरीन शौक़ीन हूंदो हो। हिन पंहिंजे पोटे रईस बाबर ख़ान कीरियो खे हिकु आला नस्ल जो पखी घोड़ो सुखड़ी करे ॾिनो हो। उन खां पोइ रईस बाबर ख़ान कीरियो शहसवारी जे बेमिसाल किरदारु रहियो। पंहिंजे वालिद साहब जे वफ़ात करण खां पोइ ख़ानदानी ज़िम्मेवारियूं खेसि विरासत में मिलियूं, लेकिन रईस बाबर ख़ान कीरियो पंहिंजे बुज़ुर्ग तरफ़ां विरासत में मिलियल शौक़ खे जारी रखी पियो अचे। पाण वॾड़नि जी ज़ौक़ ऐं शौक़ जो तसलसल बणिजी आला नस्ल जा घोड़ा पाले सिंध ऐं बलोचिस्तान समेत पाकिस्तान जे मायानाज़ घोड़नि जे शौक़ीननि सां कुल्हो कुल्हे में मिलाए बैनुल सूबाई सतह ते घोड़नि जे रेस जे मुक़ाबले में हिसो वठी सूबाई सतह ते घोड़नि जी शहसवारी में पंहिंजो मट पाण आहे। संदसि घोड़नि जे तंबेले अंदरि आला नस्ल जे घोड़नि शेरे सिंध, कांगल, सिंध सिंगार, टाइगर, दरवेश, किंग समेत केतिरनि ई भलनि घोड़नि जा नमूना बीठल हूंदा आहिनि। संदसि तंबेलनि में भले नस्ल जूं ढगियूं ढगा ॿकरियूं मौजूदु आहिनि। अहिड़ी तरह रईस बाबर ख़ान कीरियो सिंधी सक़ाफ़त जो उनजान बणिजी सिंध जो नालो बैनुल अक़वामी सतह ते बुलंद कयो आहे।